अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलात वस्सलाम अलैका या नबी अल्लाह, अस्सलात वस्सलाम अलैका या नूर अल्लाह, व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। ये जेको महीनो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे विसाल जो महीनो आहे। ऐं हिन महीने में पूरी दुनिया जे अंदरि मसलिक अहले सुन्नत बरेलवी हिन महीने खे तमामु सुहिणे ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां मल्हाइनि पिया। ऐं हीउ महीनो असां नक्शबंदी तरीक़े जा जेके बि बुज़ुर्गान दीन आहिनि, इमाम रब्बानी खां वठी भाई अज़ीज़ बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ताईं, या हुज़ूर क़िबला आलम हज़रत साईं अब्दुल गफ़ार अल मारूफ़ पीर मिठा साईं सभु चो रहमतुल्लाह अलैह जो नक्शबंदी तरीक़ो अल्हम्दुलिल्लाह सभिनी तरीक़नि जो सरदार तरीक़ो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उहो शान आहे जो हिकिड़े दफ़े में रिवायत में अचे थो त जंग लॻण जो इम्कान हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खे ऐलान कयो त ए बिलाल वञी ॿाहिरि मके जे शहर में ऐलान कर त असां बि जेके बि मुंहिंजा यार दोस्त आहिनि सभिनी खे चयो जेको कुझु बि अथव घर में उतां जेको कुझु बि थी सघे खणी अचो, ताकि जंग में ज़रूरु खाद खुराक आहे, तलवारूं आहिनि, ॿियो वग़ैरह सामान आहे, उहो कमु ईंदो। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे पूरी मिल्कियत मां अधु हिसो कयो। अधु जेकॾहिं राशन हुयो त अधु मदीने वारे सरकार जे हवाले, अधु घर जे हवाले। जेकॾहिं घर जो सामान हुयो तॾहिं बि अधु घर जे लाइ, अधु महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले। मतिलबु हर शइ मां अधु करे अधु घर जे लाइ रखियुनि, अधु मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार अक़दस में पेश कयनि। सैयदना उमर फारूक अधु सामान रखियो ऐं अधु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में खणी आया। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन छा कयो, पंहिंजे घर वारनि खे चयनि त जेको बि सामान आहे सुईअ खां वठी सॻे ताईं मुकमल सभु मेड़े सेड़े ॻंढियूं ठाहे ॾियो, मां मदीने वारे सरकार जे दरबार में पेश कंदुसि। माना का बि शइ घर में न छॾी, सभु शयूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में पेश कई। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बि केतिरियूं शयूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार मां दियूं। जंहिं वक़्तु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में शयूं पेश थियूं त सभिनी खां पुछा कई वई त तव्हां छा खणी आया आहियो? त सैयदना उस्मान गनी चयो त या रसूल अल्लाह मां एतिरी शइ खणी आयो आहियां। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त या रसूल अल्लाह मां अधु रखी आयो आहियां ऐं अधु खणी आयो आहियां। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जेके असांजा मुर्शिदनि, चओ सुभान अल्लाह, असांजे मुर्शिदनि जा बि मुर्शिदनि, चओ सुभान अल्लाह। हुन फरमायो त या रसूल अल्लाह घर में तव्हांजो ऐं अल्लाह जो नालो छॾे आयो आहियां, ॿियो सभु कुझु तव्हांजे मथां क़ुर्बान आहे, का बि शइ घर में न छॾे आयो आहियां, सभु कुझु तव्हांजे मथां क़ुर्बान करे आयो आहियां ऐं सिर्फ़ु अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल जो नालो घर में छॾे आयो आहियां। हाणे इन मां असांखे ख़बर पई त तरीक़त ॾिसो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, त माना महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जान जे मथां पंहिंजी जान, पंहिंजा बच्चा, पंहिंजो घर तल सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो। असांखे इहो सम्झणु खपे त पंहिंजे पीर कामिल जो जॾहिं सॾु थिए त पंहिंजे दुनिया जा कम, पंहिंजा कारोबार, पंहिंजा मसइला, पंहिंजूं शयूं जेको कुझु बि आहे उते छॾे
ऐं पीर कामिल जे सॾ खे लबैक चइजे। छो त अल्लाह अल्लाह हर को चवंदो आहे, पर जॾहिं जंहिंजे दिलि दिमाग़ ते या रसूल अल्लाह हूंदो आहे त उहा ख़बर पवंदी आहे त हीउ ईमान वारो आहे। अल्लाह अल्लाह त यहूदी बि चवे थो, अल्लाह अल्लाह त ईसाई बि चवे थो, अल्लाह अल्लाह त नजदी बि चवे थो, पर जॾहिं या रसूल अल्लाह चवंदासीं त ख़बर पवंदी त हिननि में ईमान आहे। छो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मुहबत आहे असांजे ईमान जो हिसो आहे। तंहिंजे करे तव्हां बि हाणे इहो यादि रखी छॾियो त घरनि में पंहिंजे घरनि में, पंहिंजे गलियुनि में, पंहिंजे माउ पीउ जे साम्हूं उथंदे वेंदे ज़बान ते इहो ई हुजे त लब्बैक या रसूल अल्लाह। छा? लब्बैक या रसूल अल्लाह। लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो गूंजंदो त दुश्मन खे ख़बर पवंदी, गुस्ताख खे ख़बर पवंदी, मुनाफ़िक खे ख़बर पवंदी, नजदी खे ख़बर पवंदी, मरवान खे ख़बर पवंदी, इब्लीस खे ख़बर पवंदी, खन्नास खे ख़बर पवंदी, निमरूद खे ख़बर पवंदी त हिते अल्हम्दुलिल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि। ऐं वक़्त जे घोस कंबर वारे सरदार जे पोयां लॻंदड़ आहिनि। हिननि जे सीने खे टुकर टुकर कयो, हिननि जे सीने खे चीरे छॾियो, पर हिननि जे रग रग ऐं नस नस मां इहो ई आवाज़ ईंदो त लब्बैक या रसूल अल्लाह। छा ईंदो? बुलंद चओ, छा ईंदो? सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो ई पैगाम हुयो त भली जान वञे, जान जी बाज़ी वञे, ऐं भली जेकॾहिं मुंहिंजा बच्चा क़ुर्बान थियनि, भली जेकॾहिं मूंखे जेकॾहिं हिकिड़ी जान आहे, 100 जानियूं हुजनि, पर जेकॾहिं 100 जानियूं बि हुजनि त उहे बि मदीने वारे सरकार तां क़ुर्बान कयूं हुजनि। असांखे इहो सबक़ मिलियो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटां इहो सबक़ मिलियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तन मन धन बच्चा बि क़ुर्बान कया वञनि।